वक्त गुज़रण सां गॾोगॾु रत जी नालियुनि में कोलेस्ट्रोल जो वधणु दिलि जी बीमारी, हार्ट अटैक ऐं फालिज जहिड़ा ख़तरा वधाए सघे थो। हाई कोलेस्ट्रोल इंसानी जिस्म खे गुर्दनि जे मर्ज़ ऐं शुगर में मुब्तला करे सघे थो, जंहिंखे नज़रअंदाज़ करणु अव्हां खे ॻिचीअ में पइजी सघे थो। हाई कोलेस्ट्रोल खे तवाज़ुन सतह ते आणण लाइ 3 अहम तरीक़ा आहिनि जिन ते अमल करे सघिजे थो ऐं हर उमिरि जा माण्हू इन ते अमल करे सघनि था। पहिरियों आहे वर्ज़िश करणु। वर्ज़िश लिपोप्रोटीन कोलेस्ट्रोल यानी ख़राब कोलेस्ट्रोल खे घटि करण लाइ फ़ाइदेमंद आहे। बाक़ाइदगी सां वर्ज़िश जिस्मानी वज़न खे बरक़रार रखण में मदद करे थी। हिकु हफ़्ते में घटि 150 मिंटनि ताईं जिस्मानी सरगर्मी इंसानी जिस्म लाइ अहम आहे। इन में तेज़ हलणु, तरणु या साइकिल हलाइणु शामिल आहिनि। ॿियो आहे भरपूर निंड करणु। राति जो 7 खां 9 कलाक निंड हाई कोलेस्ट्रोल जे ख़तरे खे घटि करे थी। इन हवाले सां 2500 माण्हुनि ते तहक़ीक़ करे नतीजा वरिता विया त जेके माण्हू राति जो 8 कलाक निंड कंदा आहिनि उन्हनि में HDL लेवल यानी सुठो कोलेस्ट्रोल सभ खां वधीक हूंदो आहे। इन खां सवाइ अव्हां खे स्ट्रेस मैनेजमेंट ते अमल करणु घुरिजे। कोर्टिसोल नाले हार्मोन जी आला सतह अव्हां जे जिस्म में कोलेस्ट्रोल जी सतह में वाध करे सघे थी ऐं इन सां अव्हां खे दिलि जी बीमारीअ जो ख़तरो हूंदो आहे। स्ट्रेस मैनेजमेंट असुल में गंभीर हालतुनि खे परे रखण लाइ हिकु सिहतमंद लाइफ स्टाइल वारी आदत आहे। इन में सभ खां अहम योगा या मुराक़बो आहे जंहिंसां स्ट्रेस घटि करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk